वक़्तु मां तव्हांखे ॿुधायो हो त तव्हांखे मां नायग्रा फॉल जेको आहे हेलीकॉप्टर खां मथां ॾेखारींदुसि। उहो हेलीकॉप्टर खां मथां मां तव्हांखे ॾेखारे चुको आहियां। ऐं ॿियो जेको वरी नायग्रा फॉल में अंदरि पाणीअ में जेको वञणु जेको वॾो ॿेड़ो आहे बाक़ाइदा, उहो जेको अंदरि वठी थो वञे ऐं उहो वठी करे अंदरि वेझे खां जेको आहे सो उहो नायग्रा फॉल तव्हांखे ॾेखारे थो। सो अचो त तव्हांखे हींअर मां ॿेड़े में वठी थो हलां, जेके हिते फेरी चवनि था, त फेरी में हलूं था ऐं वधीक तव्हांखे सलाह। ॿुधायो त मां तव्हांखे नायग्रा फॉल में हेठि खां वठी वेंदुसि, हेठि पाणी में वठी वेंदुसि। मां टिकट वठी चुको आहियां। टिकट वठी वञण खां बाद मां हींअर वञा पियो ऐं मां ॾाढो एक्साइटेड आहियां त कीअं जेको आहे सो नायग्रा खे वेझो हेठों पाणीअ में ॾिसंदासीं। छो त तव्हांखे बि ॾेखारियो। हींअर बिल्कुलु पाणीअ जे मौजूदु आहियां। पोएं पासे जेको जितां पाणी तव्हांखे किरंदे नज़र अचे थो, इहो परियों अमेरिका जो बॉर्डर आहे। अमेरिका आहे ऐं USA आहे। हिन खां जिते जॻह ते मां बीठो आहियां इहा आहे कैनेडा ऐं USA जेको आहे ॿिन्ही जॻह ते मां नायग्रा फॉल हैंड मां वेझो आहियां। ऐं गॾोगॾु मां जेको आहे सो हीउ पासो आहे कली पाराई अथनि। कलीअ लाइ छो पाराई अथनि, हुनजी वजह इहा आहे त पाणी आहे कलीअ जो जेको आहे मां पारायो अथनि। ऐं थोरी देरि में मां तव्हांखे ॾेखारींदुसि। असां वञूं था पिया नायग्रा जे वेझो। Good? Yep. How are you, bro? That's good? Say the hi, buddy. दोस्तों हींअर मां बोट में मौजूदु आहियां। बोट में बिल्कुलु ई मां नायग्रा फॉल पाणी जे विच में आहे। थोरी देरि में असांजी जेका बोट आहे उहा हितां हलंदी ऐं मां तव्हांखे थोरी देरि में ॾेखारींदुसि त हींअर जंहिं जॻह ते मौजूदु आहियां उहो मुंहिंजे जेको खॿे पासे ते आहे उहो USA आहे। मुंहिंजे सॼे पासे ते जेको आहे उहो कैनेडा आहे। सो कैनेडा ऐं USA जे जेको विच वारो जेको आबशार आहे, जिते ॿई नदियूं कैनेडा जे तरफ़ खां ऐं USA तरफ़ खां अची किरन थी आबशार ठहे थो। अचो त मां तव्हांखे अॼु हेठां खां पंहिंजे हिन बोट जे ज़रिए आबशार ॾेखारियां। And remain at least 2 meters apart, away from guests who are not part of your family group. This boat is equipped with all necessary and proper firefighting and life containers located throughout the boat. Instructions on how to wear life jackets is also clearly labeled on the storage containers. Life rafts are located at the stern of the boat. In the event of an emergency, please remain calm. An alarm will sound and you will be directed by our crew members on how to proceed. For your safety, please do not stand on the benches. Do not climb, sit, or stand on the rails. If you have children, please keep them in your sight at all times. Children must walk, not run.
bamboo. Wow, so beautiful. ये जगह ताके इंडलट बिल्कुल ताके करीब का नज़र ईंदी हुंदी जेके सिंधीअ में असां इंडलट चवंदा आहियूं। परियों पासो जेको आहे वो अमेरिका जो तव्हांखे नज़र अचे पियो। जीअं त मां तव्हांखे ॾेखारियो ॿुधायो त हींअर जेको परियों पासो आहे उहो अमेरिका जो आहे ऐं इन वक़्तु जेको मां मौजूदु आहियां उहो नायग्रा फॉल्स जे विच में मौजूदु आहे। परियों बॉर्डर जेको अमेरिका जो आहे असां कैनेडा में मौजूदु आहियूं। हिते जेको आहे फॉल्स जेको ॿई जेके किरन जिते कैनेडा अमेरिका ऐं विच जो जेको बॉर्डर हींअर मां मौजूदु आहियां उते हींअर तव्हांखे उहे मां मंज़र ॾेखारियां थो। परियों पासो जो तव्हांखे अमेरिका जो मंज़र ॾेखारियां।
ॿुधायो हुयो त तव्हांखे जेको नायगरा फॉल जे विच में वठी वेंदुसि मां तव्हांखे नायगरा फॉल्स जो विच में ॾेखारियो जी पोयों जेका पुल तव्हांखे नज़र अचे थी इहा पुल जेका आहे उहा अमेरिका ऐं कैनेडा जी जेका पुल आहे इहा ॿिन्ही खे जेका कनेक्ट करे थी मिलाए थी जेका पुल ॿिन्ही पासनि खां जेका अमेरिका जा माण्हू होॾे वञनि था ऐं कैनेडा जा माण्हू हेॾे अचनि था ॿिन्ही तरफ़नि जी जेका पुल हुनखे मिलाए थी हींअर जो मां जेको एपिसोड हुए जीअं त मां तव्हांखे पहिरीं बि ॾेखारे चुको हुउसि त मां नायगरा फॉल तव्हांखे हेलीकॉप्टर मां ॾेखारियो ऐं हींअर हिन फेरी मां हिन बोट मां हिन ॿेड़े मां तव्हांखे जेको आहे मां नायगरा फॉल ॾेखारियो